आहिनि के ॾिसी नथा सघूं, ॾाढा परेशान आहियूं, असां वटि एतिरा पैसा कोन आहिनि। चवंदा आहिनि त ही जहान जीअण वारनि जे लाइ आहे। जीअण वारा उहे जेके ॾुख तोड़े सुख में मुस्कुराइण जो फ़न ॼाणंदा हुजनि, पर इन हक़ीक़त खां बि को इनकार न कंदो त जॾहिं दर्द बेदर्द थी दिलनि जा देस उजाड़ींदो आहे त सिर्फ़ु आहूं ऐं ओछगारूं रहिजी वेंदियूं आहिनि। इन्हनि आहुनि जा आलाप चिटा ॿुधजनि था ज़ाकिर हुसैन चांग जे घर में, जेको ज़िले खैरपुर जे तालके फैज़गंज में रहे थो। हू ई संदसि वञी जॾहिं पंहिंजे ॿिनि ॿारनि खे बेवसी जी हालत में खट ते सुतल ॾिसनि था त संदसि ख़ुशियूं ऐं ख्वाब पर करे उॾामी वञनि था ऐं हल्का सुरका सूरनि जा सरगम बणजनि था ऐं पोइ आहूं ऐं ओछगारूं घर जे भितनि सां टकराइजी वापसि वरनि थियूं। ॿ ॿार आहिनि इहे जेके जाइज मुंहिंजा, हिननि खे बीमारी थी झटको थी वियो हिकिड़े खे, ऐं ॿियो वरी जेको वरी पोयां ॻोढ़ा पुठ में मथे में पाणी थी वियो। कंहिं शाइर सच चयो आहे त जॾहिं जंग जीवन जी जोटी सी जाना, जॾहिं जंग जीवन जी जोटी सी जाना, जीअण लाइ जलियासीं जलण लाइ जियासीं। ख़बर नाहे त 3 सालनि जी सोबिया ऐं 1.5 साल जे मुसवर जी माउ ऐं पीउ हिन जग में जीअण लाइ जलनि था या वरी कंहिं मुसलसिल अज़ाब जी करब में कढ़नि था। गुज़िरियल 2 सालनि खां पंहिंजे मासूम गुलड़नि खे ज़िंदगी जूं ख़ुशियूं मोटाइण लाइ हिननि छा न कयो। नंढड़नि शहरनि जे डॉक्टरनि ऐं इस्पतालनि खां वेंदे सिंध जे राजधानी कराची जे वॾनि इस्पतालनि ताईं पहुता, पर सच चवंदा आहिनि त डॉक्टर सिर्फ़ु दवा ॾेई सघनि था, शफ़ा अलाह जे वस आहे। बिल्कुलु ईअं ई कराची जे वॾनि इस्पतालनि जे नाले वारनि डॉक्टरनि ॿिन्ही मासूमनि खे लाइलाज करार ॾेई छॾियो त हिननि ॿिन्ही जो इलाज पाकिस्तान खां ॿाहिरि अमेरिका या इंडिया में थी सघे थो। मुंहिंजा ॿार बीमार आहिनि, असां हिनखे ॾिसी नथा सघूं, ॾाढा परेशान आहियूं, असां वटि एतिरा पैसा कोन आहिनि। अमेरिका ऐं हिननि खे माना ॿाहिरि मुल्क खणाए वञूं, असां ॾाढा परेशान आहियूं, असां वटि एतिरा पैसो कोन आहे हिननि जो इलाज करायो वञे। मूंखे ॾाढी परेशानी महसूसु थींदी आहे, मां हिनखे ॾिसी नथी सघां। संदन इहो जवाबु बिल्कुलु अहिड़ो ई हुयो जीअं शाह साहब जो शेर आहे त तड़े तबीबनि घायल घरां कढियो। बसि पोइ ज़ाकिर हुसैन ऐं संदसि वञी ॿिन्ही मासूमनि जी माज़ूरीअ जो दर्द खणी पंहिंजे दिलि में सांढे वापसि हलिया आया। सोबिया ऐं मुसवर जी अमड़ खे इहा ख़बर नथी पवे त ही कहिड़ी बीमारी हुई जेका संदसि मासूम गुलनि जे मुख तां मुर्कूं छिने वई। ही कहिड़ी अज़ियत हुई जेका संदन रूह ते रहड़ूं पाए वई। अॼु हू वाझाए रहिया आहिनि का हमदर्दीअ जे हथ ॾांहुं। परताल के फैज़गंज सां तालुक़ु रखंदड़ फंक्शनल मुस्लिम लीग जो डॉक्टर रफ़ीक, जेको औकाफ़ खाते जो मिनिस्टर बि आहे, ऐं PP सां तालुक़ु रखंदड़ साजिद बांभण, जेको लैंड यूटिलाइज़ेशन जो कोऑर्डिनेटर आहे, हिनी ज़िले जो काइम अली शाह, जेको सिंध जो वॾो वज़ीर आहे, तन खे कहिड़ी कल त संदसि अॼे ई आसरे हेठि रहंदड़ तक में केरु ज़िंदगी ऐं मौत जा ॾींहं गणे थो, केरु दर्द ऐं पीड़ाव जी बाह में पचे ऐं पजरे थो, ऐं केरु इंसाफ़ ऐं हमदर्दी लाइ वाझाए थो। काश आला ऐवाननि में वेठल इक़्तिदार धड़ियुनि जे दिलि में को अहसासु हुजे हा।